प्यारा शागिर्दो, थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भलीकार आऊं कृष्णलाल परमार। अॻे वीडियो में असां सिंधी ॿिए किताब जो सबक 20 पढ़ियोसीं। अॼु असां हिन सबक जी मश्क कंदा। हिन मश्क जा 4 हिस्सा आहिनि। पहिरियों हिस्सो आहे हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल आहे आगाटे ज़माने में माण्हू कीअं सफ़र कंदा हुआ। हिन जो जवाब आहे आगाटे ज़माने में माण्हू घोड़नि, उठनि, गॾनि ऐं ढगे गाॾियुनि ते सफ़र कंदा हुआ। बे सवाल है रेलगाॾीअ जी इंजण कहिड़े साइंसदान ईजाद कई। हिन जो जवाब है रेलगाॾीअ जी इंजण जॉर्ज स्टीफनसन ईजाद कई। जीम सवाल है असांजे मुल्क में पहिरीं रेल जी पटड़ी किथे विछाई वई। हिन जो जवाब है असांजे मुल्क में पहिरीं रेल जी पटड़ी कोटड़ी ऐं कराची जे विच में विछाई वई। दाल सवाल है रेलगाॾीअ मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि। हिन जो जवाब है रेलगाॾी थोरे वक़्त में न रुगो माण्हुनि खे हिकु शहर खां ॿिए शहर ताईं पहुचाए थी, पर ॻरा सामान बि पहुचाए थी। हे सवाल है रेलगाॾी खां सवाइ सफ़र करण लाइ ॿिया कहिड़ा ज़रिया आहिनि। हिन जो जवाब है रेलगाॾी खां सवाइ सफ़र करण लाइ कार, हवाई जहाज़, वैगन, बस, रिक्शा, मोटरसाइकिल वग़ैरह आहिनि। हिन मश्क जो ॿियो हिस्सो आहे हेठि ॾिनल बयानी जुमलनि खे सवाली जुमलनि में बदिलायो। जीअं पखी उॾामनि था, हीउ बयानी जुमिलो आहे। हिन जुमिले खे सवाली जुमिले में बदिलाइण लाइ हिन जे अॻु में छा लिखंदासीं या छा ॾींदासीं त सवाली जुमिलो ठही पवंदो। जीअं पखी उॾामनि था, छा पखी उॾामनि था, हीउ सवाली जुमिलो आहे। अचो त हिननि बयानी जुमिलनि खे सवाली जुमिलनि में बदिलायूं। ॿार क्रिकेट खेॾनि था, हीउ बयानी जुमिलो आहे। हिन खे सवाली जुमिले में बदिलण लाइ छा अॻु में लॻायो। छा ॿार क्रिकेट खेॾनि था। मेहराण सबक़ु लिखे थो, बयानी जुमिलो आहे। हिन जो सवाली जुमिला थींदो छा मेहराण सबक़ु लिखे थो। मारोई आखाणी पढ़े थी। हिन जो सवाली जुमिलो थींदो छा मारोई आखाणी पढ़े थी। तोतो ॿोले थो, सवाली जुमिलो छा तोतो ॿोले थो। हिन मश्क जो टियों हिस्सो आहे हेठि ॾिनल लफ़्ज़ पंहिंजनि जुमिलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि तुंहिंजो, मुंहिंजो, खे, ते, जी, जो, जा। हिन लफ़्ज़नि खे जुमिलनि में इस्तेमालु कया आहिनि। तुंहिंजो जो जुमिलो, तुंहिंजो नालो छा आहे। मुंहिंजो, मुंहिंजो जो जुमिलो, मुंहिंजो नालो मेहराण आहे। खे, खे जो जुमिलो, मूंखे गुलाब जो गुल वणे थो। ते, ते जो जुमिलो, मेज़ ते किताब आहे। जी, जी जो जुमिलो, रेलगाॾीअ जी पटड़ी लोह जी हूंदी आहे। जो, जो जुमिलो, मूंखे रेलगाॾीअ जो सफ़रु वणंदो आहे। जा, जा जो जुमिलो, सिंध जा माण्हू महिमान नवाज़ आहिनि। हिन मश्क जो चौथों हिस्सो आहे दुरुस्त जवाब ते दाइरो लॻायो। दुरुस्त जवाब माना सही जवाब। अलिफ सवाल है रेलगाॾी हलंदी आहे, छा ते हलंदी आहे। जा जवाब आहिनि रोड ते, पाणीअ ते, लोह जे पटड़ियुनि ते। हिन जो सही जवाब है लोह जे पटड़ियुनि ते। बे सवाल है सभ खां तेज़ सवारी आहे कहिड़ी। जवाब ॾिना पिया आहिनि बस, रेलगाॾी, जहाज़। त हिन जो सही जवाब है जहाज़। ॿारो, छा तव्हां कॾहिं रेलगाॾीअ में सफ़रु कयो आहे। मुख़्तसर ॿुधायो। प्यारे शागिर्दो, अॼु असां सिंधी ॿिए किताब जे सबक 20 जी मश्क कई आहे। ईंदड़ वीडियो में असां सबक 21 पढ़ंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।